Studios. You are watching 1 PM Bulletin. सिंध में महांगियूं स्कूली डेस्क ख़रीद करण वारो स्कैंडल साम्हूं अचण बाद टेंडर्स रद्द करण जो फ़ैसिलो। डेस्क ख़रीदारी मामले जी जांच लाइ जोड़ियल कमेटी तालीम वारी वज़ारत खे रिपोर्ट पेश करे छॾी। कमेटी जी सिफ़ारिश ते साल 2020-21 ऐं 21-22 लाइ थियल टेंडर्स जो वर्क ऑर्डर रद्द करण जो फ़ैसिलो। कमेटी सिफ़ारिश कई आहे त स्कूली डेस्कुनि जी ख़रीदारी सेपरा कानून तहत डिविजनल सतह ते करे सख़्त मॉनिटरिंग कई वञे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पंहिंजी रिपोर्ट में इंकशाफ कयो हो त सिंध जे तालीम खाते 28,000 रुपयनि में हिकु स्कूली डेस्क ख़रीद कई आहे। ओघरा जे अॻूणे चेयरमैन तौक़ीर सादिक जी मुक़ररी ख़िलाफ़ नैब रेफरेंस में राजा परवेज़ अशरफ ऐं ॿियनि जी बरियत वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ ट्रायल जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती फ़ैसिले में ॼाणायो वियो आहे त राजा परवेज़ अशरफ जी सरबराही में कमेटी तौक़ीर सादिक जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी। तौक़ीर सादिक जी तालीम, तजुर्बो ऐं सनदूं जाली साबित थियूं। जवाबदारनि इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कयो ऐं ज़िम्मेवारनि जी अदायगी में नाकाम रहिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त जेकॾहिं आलमी बिरादरी अफ़गानिस्तान खे नज़रअंदाज़ कयो त मुस्तक़बिल में संगीन इंसानी बहरान कर खणी सघे थो, जंहिंजा असर अफ़गानिस्तान समेत पाड़ेसरी मुल्कनि ते बि पवंदा। अफ़गानिस्तान ॿीहर आलमी दहशतगर्दनि लाइ महफ़ूज़ पनाहगाह बणिजी वेंदो। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे विर्चुअल ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त अफ़गानिस्तान जी मौजूदा हुकूमत खे मुस्तहकम करण वक़्त जी ज़रूरत आहे। जेकॾहिं आलमी बिरादरी अफ़गान तालिबान सां ॻाल्हियूं करे त इहो सभिनी लाइ बहितर थींदो। वज़ीर आज़म जनरल असेंबली में ॿाहिरायल कश्मीर जो केस पेश कंदे चयो त इस्लामोफोबिया खे गॾियल तौरु मुंहुं ॾेई सघिजे थो, दहशतगर्दी खे इस्लाम सां ॻंढणु ग़लति आहे। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी जनरल असेंबली जे सदर अब्दुल्ला शाहिद ऐं UN सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां मुलाक़ात। वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ीअ बाबति आगाह कयो। भारत जे जंगी ॾोहनि ते ॿधल डोज़ियर्स बि पेश कया। शाह महमूद कुरैशी इंडोनेशिया, स्वीडन ऐं रोमानिया जे परदेही वज़ीरनि सां बि मुलाक़ात करे अफ़गानिस्तान ते पाकिस्तान जे मौक़िफ़ खां आगाह कयो।